हुकूमती अदम दिलचस्पी सबब औरतूं ऐं ॿारड़ा हिन वक़्त भी वहशी दरिंदनि जो आसान टारगेट बणियल आहिनि। हुकूमती ऐं अहम सियासी जमायतुनि तरफ़ां औरतुनि ऐं ॿारनि जे हक़नि ऐं तहफ़ुज़ लाइ ऐलान दावाऊं त कयूं वयूं आहिनि, पर अफ़सोस औरतुनि ऐं ॿारनि मथां तशदुद वारनि वाक़िअनि में घटाई थियण बजाए ॾींहों ॾींहुं ॻणतीअ जोॻो इज़ाफ़ो थी रहियो आहे, जंहिंजो एतिराफ़ मुल्की सतह ते कमु कंदड़ हिकु समाजी तंज़ीम भी कयो आहे। मुल्क अंदरि औरतुनि ऐं ॿारनि मथां तशदुद जी रोकथाम लाइ कमु कंदड़ समाजी तंज़ीम साहिल गुज़िरियल साल 2025 दौरान औरतुनि ऐं ॿारनि ते थियल तशदुद जा अंग अखर जारी करे छॾिया आहिनि। समाजी तंज़ीम जे सूबाई कोऑर्डिनेटर बरकत अली अंसारी मुताबिक़ गुज़िरियल साल मुल्क अंदरि 7070 औरतुनि ऐं 3630 ॿारनि खे ज़ियादतीअ जो निशानो बणायो वियो। साल 2024 जी भेट में साल 2025 में औरतुनि मथां तशदुद वारनि वाक़िअनि में 34% ऐं ॿारनि मथां ज़ियादती तशदुद वारनि वाक़िअनि में 8% इज़ाफ़ो थियो आहे। अंगनि अखरनि मुताबिक़ साल 2025 में 1546 औरतुनि खे बेदर्दीअ सां क़त्ल कयो वियो, 1345 औरतुनि खे अगवा कयो वियो, 1169 औरतुनि मथां तशदुद ऐं 877 औरतुनि खे ज़ियादतीअ जो निशानो बणायो वियो, जॾहिं त 116 औरतुनि खे कारिहनि जे कूड़े इल्ज़ाम हेठि क़त्ल कयो वियो ऐं समाजी मुआइशी तौर मुख़्तलिफ़ सबबुनि जे करे 680 औरतुनि ख़ुदकुशी करे पंहिंजी ज़िंदगीअ जो ॾीओ उझाए छॾियो। समाजी तंज़ीम तरफ़ां ॿारनि मथां गुज़िरियल साल दौरान थींदड़ ज़ियादतुनि वारनि जारी कयल अंगनि अखरनि मुताबिक़ साल 2025 दौरान 3600 ॿारनि खे ज़ियादतीअ जो निशानो बणायो वियो, जंहिंमें 53% यानी 1924 छोकिरियूं ऐं 47% यानी 1625 छोकिरा शामिल आहिनि। गुज़िरियल साल 116 ताज़े जावल ॿारनि समेत 1107 ॿारनि खे अगवा कयो वियो, जॾहिं त 596 छोकिरियुनि 522 छोकिरनि खे ज़ियादतीअ जो निशानो बणायो वियो। 365 ॿारनि जी गुमशुदगी, 195 छोकिरियुनि सां ज़ियादती जी कोशिश, 141 छोकिरनि सां बदफ़ैली जी कोशिश, 130 छोकिरियुनि ऐं 108 छोकिरनि खे इज्तिमाई ज़ियादती जो निशानो बणाइण वारा केस रिपोर्ट थिया, जंहिं दौरान वहशी जवाबदारनि 58 ॿारनि खे जिन्सी ज़ियादतीअ बाद बेदर्दी सां क़त्ल करे छॾियो। समाजी तंज़ीम जे सूबाई कोऑर्डिनेटर बरकत अली अंसारी मुताबिक़ औरतुनि तोड़े ॿारनि ते तशदुद वारनि वाक़िअनि में ॾींहों ॾींहुं घटाई थियण बदिरां ॻणती जोॻो इज़ाफ़ो थी रहियो आहे। अहिड़नि वाक़िअनि जी रोकथाम लाइ वफ़ाक़ी सूबाई हुकूमतुनि औरतुनि ऐं ॿारनि जे हक़नि लाइ कमु कंदड़ इदारनि समाजी तंज़ीमुनि खे जोगा क़दम खणणु घुरिजनि। इन सां गॾु अहिड़नि केसनि में मुलविस जवाबदारनि खे अदालतुनि मां सख़्त सज़ाऊं ॾियारे केफ़री किरदार ताईं पहुचायो वञे। फारूक सुमरो, टाइम न्यूज़ प्लस, सख।